हिकु चकर बकराड़ ऐं बकराड़ जो पीउ ॿई रस्तो वठियो आया पे त अॻियां ॾिसनि त रस्ते ते हिकिड़ो कूओ मुओ पियो हुजे। हाणे कूओ मुओ पियो हुजे त बकराड़ चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त वाह रस्ते ते कूओ मुओ पियो आहे, हिनखे आउं खणी परियां उछिरायां त को माण्हू अचे मथां हुनजो पेर अचे हिन ते। त हाणे बकराड़ जो पीउ चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हिन कूए खे उछर न, हिन कूए खे खणी हलूं था पंहिंजे घर, हीउ कूओ कम जो आहे। त हाणे बकराड़ चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त पुटु चइबा ॻाल्हि ॿुध, हिन कूए मुएल खे पाण छा कंदासीं ऐं किॾांहुं हिनखे खणी हलूं, हिनखे पाण उछर था छॾियूं। त पीउ चवणु लॻो त पुटु कम जी शइ आहे, हिकिड़ी ॻाल्हि तोखे आउं ॿुधायां थो, हिकिड़ी तोखे नसीहत ॾियां थो, कॾहिं बि तोखे का बि शइ मिले, रस्ते ते मिले, कुझु बि मिले त उनखे खणी पंहिंजे घर ईंदो कर ऐं उहा शइ कम जी हूंदी आहे, कमु ॾींदी आहे। त पुटु चवणु लॻो बकराड़ पंहिंजे पीउ खे त यार ॻाल्हि ॿुध, काशे न काशे कमु जहिड़ी हुजे त माण्हू खणी हले, बाक़ी हाणे हिन मुएल कूए खे घर खणी हलंदासीं, छा कंदासीं हिनखे पाण। त पीउ चवणु लॻो त बाबा मुंहिंजी नसीहत वठंदो कर ऐं हिनखे खणी हल। जेको पीउ जे चवण ते हुन बकराड़ जेको उहो कूओ खयो, हाणे उहो कूओ मुएल खणियो पिया अचनि ॿई ॼणा, सिधो आया पंहिंजे घर। त हिते हुन बकराड़ जी माउ त हुन ॿाहिरि ॾिठो त चवणु लॻी त हिन मुएल कूए खे किॾां खणी आयो आहे, भाउ हिन कूए खे छा कंदे, हिनखे उछर परियां किथे। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो बकराड़ पंहिंजी माउ खे त अम्मा मूं त खयो ई कोन ते, पर अबे चयो त हिनखे खणी हल, कमु जहिड़ी शइ आहे, तॾहिं आउं खणी आहियां। अबे ज़िद कयो ऐं चवे थो त जेका बि शइ रस्ते ते वाट विंदल किथे बि मिले त खणी अच, उहा शइ कम जी हूंदी आहे। त हाणे हुन बकराड़ जी माउ चवणु लॻी तुंहिंजो अबो चरियो थी वियो आहे, अची पीरी में हाणे गंद पियो करे, हिन जे चवण ते जेको आहे सो तूं हाणे ढूंढ खणी ईंदे घर में, अॻे तुंहिंजे अबे हिन घर में जेको आहे सो काबाड़ो करे छॾियो आहे, मूंखे त हाणे माॻे हिते घर में वेहण कोन हुजे, आउं वेंदसि हली घर छॾे। त हाणे हुन छोकिरे हुन घर जे अॻियां उहो कूओ मुएल रखी छॾियो। हाणे हिननि में पंहिंजी बहस लॻी पई हुजे। हाणे उहो बकराड़ जी माउ चवे थी हिन कूए खे उछर ऐं हिन तुंहिंजे अबे जे चवण ते लॻो आहीं। त हिते हू हुन बकराड़ जो पीउ चवणु लॻो पंहिंजी माई खे त कमु जहिड़ी शइ आहे, कॾहिं बि मूं ज़िंदगी में ग़लति कमु न कयो आहे, कॾहिं न कॾहिं पाण का न का शइ जेका पाण खणियो अचूं था, कमु लाज़मी ॾेई वेंदी। त हाणे हिते ई माउ पुटु ऐं पीउ पाण में बहस लॻो पियो आहे, ॻाल्हियूं कचारियूं पिया कनि हिते। त हिते हिकिड़ो सेठ आयो जेको हुनखां व्याज घुरंदो हो, हुन बकराड़ जे पीउ खां पैसा घुरंदो हो, पर हुनजो व्याज वठणु आयो। हाणे उहो चवणु लॻो सेठ हुनखे त हाणे इली टाइम थी वियो आहे, थोरा तो पैसा अञा ताईं कोन ॾिना आहिनि व्याज जा, महिरबानी करे मूंखे पैसा हींअर जो हींअर ॾे। त हिते हुन बकराड़ जी माउ चवणु लॻी त असांखे अञा महीने खनि जो टाइम ॾे, असीं पैसा तोखे सभु ॾेई छॾंदासीं, तुंहिंजा पैसा खाई कोन वेंदासीं। त हिते उहो पोड़ो चवणु लॻो बकराड़ जो पीउ हुन सेठ खे त तुंहिंजा पैसा बेशक आहिनि, तोखे ॾींदासीं, फ़िलहालु हींअर मूं वटि कोन्हे, बाक़ी अॻिले महीने तोखे पैसा ॾींदासीं। त सेठ चवणु लॻो त पैसा ॾिनी त ठीकु आहे, न त बादशाह वटि दांहुं खणी वेंदोसीं ऐं अहिड़ो कमु कराईंदो जो यादि कंदे। त उहो बकराड़ जो पीउ चवणु लॻो त बादशाह खे दांहुं न ॾिजांइ, तोखे पैसा आउं ॾेई छॾंदुसि तुंहिंजे व्याज जा। त हिते हुन सेठ जी नज़र हुन मुएल कूए ते पहुची वई, जेको कूओ पासे में हुन रखियो हो। हाणे सेठ चवणु लॻो उन बकराड़ जे पीउ खे त ॻाल्हि ॿुध, हीउ मुएल कूओ तो मारियो आहे छा? तो बकराड़ जो पीउ चवणु लॻो त बेशक इहो कूओ मूं मारियो आहे। हाणे उहो सेठ चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, मूं हिकिड़ी ॿिली धारी आहे, प्यार सां धारी आहे, ॾाढो मूंखे हुनखे इहो ॿिली पसंदि आहे। हाणे उहो कुझु ॾींहं थिया आहिनि, न को खाए थी न को पीए थी, जेकर इहो कूओ मूंखे ॾींहुं मुएल वञी हुनखे ॼाम मन खाए। त हिते उहो पोड़ो चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हिन दुनिया में फ्री में का शइ मिले कोन थी, हर शइ हूंदी आहे पैसे ते, पैसे खां सवाइ को कमु बि कोन्हे, जेकर मूंखे पैसा ॾीं त ऐं कूओ खणी वञु। हाणे उहो सेठ चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, ॿिली मूंखे प्यारी आहे, मूं पंहिंजे शौक़ सां धारी आहे, इहो कूओ मूंखे ॾेई, तोखे हिकिड़े महीने जो व्याज जेको आहे सो माफ़ु आहे, तोखां कोन वठंदा। हाणे उहो बकराड़ जो पीउ चवणु लॻो त चलो हीउ कूओ पियो थी खणी वञु। हाणे उहो सेठ कूओ खणी पाण सां गॾु वियो ऐं हिनजे महीने जो व्याज माफ़ु करे छॾी। हाणे उहो बकराड़ जो पीउ चवणु लॻो पंहिंजी माई खे त ॾिठई, कमु जहिड़ी शइ हुई न, कमु ॾेई वई, हाणे हीउ खणी हलियो, हिकिड़े महीने जो व्याज माफ़ु थी वियो। त हाणे पोड़ी चवणु लॻी त ठहियो ठहियो, हाणे एॾो ठहाको न थी, हिकिड़े महीने जो त माफ़ु थी वियो, पर हाणे अॻे महीने जो किथां ॾींदे? त पोड़ो चवणु लॻो त किथां न किथां इहो बंदोबस्तु करे वठंदासीं। चलो ठीकु है, हिननि वारो कमु थी हलियो। त हेॾां ॿिए हंधि बादशाह जी धीउ शहज़ादी आई पंहिंजे बाग़ में बाग़ घुमण जे लाइ, ऐं चवणु लॻी त मूंखे बुख लॻी आहे, को मेवात वग़ैरह मिली वञे त खायां। आई हाणे बाग़ घुमे पई त हिकिड़े अंब वटि आई, ॾिसे त अंबनि में हिकिड़ो अंब पको पियो हुजे, सुठो हुजे ऐं सुहिणो हुजे, पको पियो हुजे, ऐं चवणु लॻी त हिन अंब खे जेको आहे सो छाणे, यानी किराए हिनखे पटे ऐं खायां, शहज़ादी हुजे अकेली। त एतिरी देरि में हिकिड़ी झिरकी आई, हुनखे ॾाढी बुख लॻी हुजे, सिधो हुन पकल अंब ते जंहिं ते शहज़ादी नज़र हणियो वेठी हुजे, ऐं उहा झिरकी आई हुन अंब खे खाइण लॻी, उन अंबड़ी खे। त शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजो अंब हीउ झिरकी खायो पई वञे, हिनखे आउं हकलियां, न त मुंहिंजो अंब खाई वेंदी। शहज़ादी छा कयो जो हेठां हिकिड़ो पथर खणी ऐं उन झिरकी खे हंयो, त पर
झिरकी खे तमामु ज़ोर वारो उहो पत्थर लॻी वियो। झिरकी वञी हेठि वीचारी पट ते किरी ऐं ज़ख़्मी थी पई। ऐं झिरकी उथी चवणु लॻी त तो सुठो कोन कयो, मूं कहिड़ो तुंहिंजो हड़ ते खाधो, मूं सिर्फ़ु हिकिड़ो अंब ते खाधो जंहिंमें तो मूंखे हेॾो पत्थर हयो आहे, तो इहो सुठो कोन कयो। शहज़ादी चवणु लॻी त हीउ बाग़ मुंहिंजो आहे, तुंहिंजे पीउ जो कोन्हे जो तूं हिते आई आहीं अंब खाइणु। हीउ अंब मुंहिंजो आहे, हीअ मिल्कियत मुंहिंजी आहे, हीउ अंब आउं खायां थी। तोखे कंहिं चयो त मुंहिंजे अंब में तूं जेको आहे सो अखियूं विझ? त हिते उहा झिरकी चवणु लॻी त ॾाढी मगरूर आई, ॾाढो तकबर अथई, तो मूंखे धक आयो आहे पर मुंहिंजी बि जेको पिट अथई अहिड़ी लॻंदी जो यादि कंदे। शहज़ादी चवणु लॻी त हाणे अव्हां जूं पिटूं बि छा लॻंदियूं, पखियुनि जूं कॾहिं पिटूं लॻियूं? झिरकी चवणु लॻी त चलो ठीकु है, तोखे बददुआऊं ॾियां थी त तूं सॼी उमिरि कुंवारी हूंदे, शादी तुंहिंजी न थींदी, इहा ॻाल्हि तूं यादि रखिजांइ। ऐं जेको तोखे आकड़ आहे, तोखे तकबर आहे, तुंहिंजो पाण ई निकिरी वेंदो। हाणे ठहियो ठहियो एॾी ठहकी न थी, हली वञ न त मुंहिंजे सिपाहियुनि खे चई ऐं तोखे झलराए यको उमिरि जे लाइ क़ैद कराए छॾींदसि। त झिरकी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, आउं वञा थी, बाक़ी इहा मुंहिंजी बददुआ तो उते अहिड़ी लड़ंदी जो तूं यादि कंदे। हाणे झिरकी एतिरो कुझु चई ऐं हली वई। शहज़ादी उहो अंब जेको आहे सो पटे वग़ैरह ऐं खाधो ऐं सिधो आई पंहिंजे महल में। ऐं इहा ॻाल्हि वरी पंहिंजे माउ पीउ खे ॿुधाई, बादशाह ऐं राणी खे ॿुधाई त जेको आहे सो झिरकी मूंखे हीअं चयो। त हिते उहो बादशाह उहा राणी चवणु लॻा त तो सुठो कोन कयो पुटु, तूं उन झिरकी खे इहो अंब खाइण ॾींहुं आहे, तो अरबुरुनि खे धकु हयो, पत्थर हयो, ज़ख़्मी थी पई ऐं पखियुनि जी बददुआ बेशक लॻंदी आहे, तो इहो सुठो कोन कयो। हाणे कुझु न कुझु बंदोबस्तु इन बददुआ जो कराइणो पवंदो, न तूं सॼी उमिरि जेको कुंवारी वेठी हूंदे, इहो तो सही कोन कयो पुटु, तूं ईअं न करीं हा। त शहज़ादी चवणु लॻी त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, आउं इन्हनि ॻाल्हियुनि ते नथी इतबार करियां, यकीन करियां, बददुआ खे कुझु बि कोन थींदो, अवी बेफ़िक्र थी रहो। त शहज़ादी उहा ॻाल्हि न मञी बादशाह ऐं राणी जी, पंहिंजे माउ पीउ जी, ऐं जेको सो हली वई पंहिंजे कमरे में। बादशाह ऐं राणी ॾाढा परेशान थियणु लॻा त पंहिंजी धीउ जेको आहे सो ॾाढो ग़लति कमु कयो आहे, हाणे इहा बददुआ जे करे लड़ी त पंहिंजी शहज़ादी जी शादी न थींदी। त हाणे झिरकी जेको आहे सो हुनखे थी वई पंहिंजे आख़िरे ते देरि, यानी पंहिंजी खुॾी ते देरि ते, माना देरि थी वई, पंहिंजी खुॾी ते देरि सां पुगी, छो त हिन जेको आहे सो न्याउ वग़ैरह कयो शहज़ादीअ सां, को पाण में अटकियूं हुयूं झिरकी ऐं शहज़ादी, सो जेको आहे सो पंहिंजे आख़िरे ते पंहिंजी खुॾी ते हिनखे देरि थी वई। त उते हुन झिरकी जा हुन खुॾी में ॿ बेदा पियल हुआ। त उते हिकिड़ी गिज हूंदी हुई, ॾाढी बेकार हूंदी हुई, जंहिंजा बि जेको खुॾी में बेदा वग़ैरह ॾिसंदी हुई त खणियो वेंदी हुई ऐं खाईंदी हुई। त गिज आई उन झिरकी जी खुॾी ते, ॿ बेदा पिया हुजनि ऐं चवणु लॻी त झिरकी आहे कोन, ही ॿ बेदा पिया आहिनि, हिनखे खणी वञा ऐं खायां, बुख मूंखे ॾाढी लॻी आहे। हाणे उन झिरकी जा उन गिज जेको आहे सो ॿ बेदा खयां, पंहिंजे चंपनि में झले ऐं बेदा खणी रवानी थी वई। झिरकी खे थी वई देरि सां झिरकी अची पुगी, अची ॾिसे त हिन जा जेको आहे ॿ बेदा हुजनि न, ऐं रोअण लॻी त निभाग बणाए शहज़ादी सां बहस कयमि, न्याय कयमि, देरि सां पुगसि ऐं मुंहिंजा ॿ बेदा विया हलिया, मुंहिंजा ॿ बचा विया हलिया। रोअण लॻी, अलाए कंहिं खयां, ख़बर कोन्हे केरु खणी वियो। हाणे ॾाढी मायूस थी वई, उदास थी वई, रोअण लॻी। हाणे उन जेका गिज जेको आहे सो ॿ बेदा खणियो ऐं वञे पई। हाणे वञे पई त ॾाढी थकी पई, हुनजे चंपनि में जा ॿ बेदा हुए झिरकी जा छॾाइजी विया। हाणे उहे ॿ बेदा अची किरिया हेठि पाणी में किरिया, त हुननि खे धकु न लॻो, हू अहिड़ा सही सलामत हुजनि, पाणी में किरिया। त उते उहो बकराड़ जंहिं कुआ वग़ैरह झलिया हुआ, पंहिंजे पीउ जे चवण ते जेको नसीहत वरिती हुअसि, बकराड़ जेको आहे सो उते ॿकरियूं पियो चारे। हाणे उहे ॿ बेदा अची किरिया उन पाणी में, त हुनखे आवाज़ु ॿुधण में आयो ऐं चवणु लॻो त अलाए छा किरियो आहे पाणी में। हाणे उहो पाणी में असुल गिज जे जेको आहे सो चंबे में जा उहे बेदा ॿ किरी पिया हुआ। गिज वरी न आयो खणण लाइ, त बकराड़ आयो हुन पाणी में, ॾिसे त ॿ बेदा पिया हुजनि ऐं चवणु लॻो त ही ॿ बेदा आहिनि, मूंखे लॻे थो झिरकी जा आहिनि, पर हाणे ख़बर कोन्हे, मथे आसमान तां किरिया आहिनि। ॾिसे आसमान ते हुजे बि कुझु न, ऐं चवणु लॻो आसमान ते आहे बि कुझु कोन, ॿ बेदा हेठि किरिया आहिनि। त हिते उहो बकराड़ चवणु लॻो, उहो छोकिरो उहो बकराड़ चवणु लॻो त हाणे ही ॿ बेदा खणी आऊं घर थो वञा। अबे वारे चयो आहे त का बि शइ तोखे मिले रस्ते ते त खणी ईंदो वञ, कमु जहिड़ी हूंदी आहे। हाणे अबे नसीहत ते अमल पियो करे, हाणे उहे ॿई बेदा खणी सिधो आयो, ॿकरियुनि खे काए सिधो पंहिंजे घर। हाणे जो पीउ बि वेठो हुजे, हिनजी माउ बि वेठी हुजे, हुननि खे चवणु लॻो त ही ॿ बेदा मूंखे मिलिया आहिनि, ऐं खणी आयो आहियां। त हाणे उहा बकराड़ जी माउ चवणु लॻी त अबा ही झिरकी विरकी जा बेदा आहिनि, तूं छला खणी आयो बढ़िया ज़ालिम, वञी रखी अची हा। त हिते बकराड़ चवणु लॻो त अम्मा हाणे मूंखे हुन पाणी में किरियल मिलिया, ऐं खणी आया। त अबे चयो त का बि शइ रस्ते ते मिले त खणी ईंदो वञ, कम जी आहे। त पोड़ी चवणु लॻी त यार ॻाल्हि ॿुधो, चरिया आयो सफ़ा पंहिंजे पीउ जे चवण ते, वीचारे कंहिं झिरकी जा तूं बेदा खणी आयो, वञी माठि करे वापसी रखी आहे, पंहिंजे पीउ खे छॾ। त छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, ऐं बेदा जेको सुबुह जो खणी वेंदुसि, ॿकरियूं चारण वेंदुसि, खणी वेंदुसि, ॾिसंदुसि कंहिं झिरकी विरकी खुॾी में रखी ईंदुसि। त हाणे हिते बादशाह ऐं राणी परेशान हुजनि त शहज़ादी खे झिरकी बददुआ ॾेई छॾिए, हिन जो को हल कराइजे। त हिते उहो बादशाह उहा राणी सिधो आया हिकिड़े नजूमी वटि, ऐं नजूमी खे चवणु लॻा त हीअ ॻाल्हि हीअं आहे, शहज़ादी खे जेको आहे सो असांजी धीअ खे झिरकी बददुआ ॾेई छॾी आहे, हाणे हिन जो को हल। त हिते उहो नजूमी चवणु लॻो त हल हिन जो निकिरी वेंदो,
अला बहितर कंदो पहिरीं ॾिसूं था त तुंहिंजी धीउ शहज़ादी शादी थिए थी या कोन थी थिए। तूं शहज़ादा वग़ैरह घुरा ॿियनि मुल्कनि जा, तुंहिंजी धीउ खे पसंदि कनि था या कोन था कनि, शादी थिए थी या कोन थी थिए, त पोइ ॾिसंदासीं इन ॻाल्हि खे। त बादशाह चवणु लॻो त ठीकु आहे। हाणे बादशाह आयो पंहिंजे महल में, त हिते ॿिए ॾींहुं जेको आहे सो ॿियनि मुल्कनि जा बादशाह जेको आहे सो शहज़ादा घुराया, ॿियनि मुल्कनि जा आया शहज़ादी खे ॾिसण जे लाइ। पर शहज़ादा कई आया, पर शहज़ादी हिननि खे या हिननि वारी धीउ पसंदि अचे ई न। को चवे त आऊं शादी नथो करियां, को हू चवे त आऊं शादी नथो करियां, पर शहज़ादी हुननि खे पसंदि न अचे। शहज़ादी हुजे बि हसीन ऐं ख़ूबसूरत। हाणे शहज़ादा सभु हलिया विया। बादशाह ऐं राणी चवणु लॻा त झिरकी जी बददुआ लॻी वई, हाणे तूं वारो कर नजूमी वटि वञ, को मसइले जो हल कढ। बादशाह आयो वरी नजूमी वटि ऐं चवणु लॻो त मूं जेको आहे सो तुंहिंजे चवण ते ॿियनि मुल्कनि जा शहज़ादा घुराया, पर उन्हनि खे मुंहिंजी धीउ शहज़ादी पसंदि न आई। झिरकी जी बददुआ लॻी वई आहे, हाणे मुंहिंजी धीउ सॼी उमिरि कुंवारी रहंदी, शादी न थींदी हिनजी। हाणे तव्हां को बंदोबस्तु को बिलो करियो। नजूमी खे चवणु लॻो बादशाह। त नजूमी चवणु लॻो त हाणे आऊं ॾिसां थो, को मसइले जो हल कढी अव्हांखे ॿुधायां थो। त नजूमी जेको आहे सो पंहिंजे इल्म सां कुझु ख़बरचार वरिती। त हाणे नजूमी चवणु लॻो उन बादशाह खे त ॻाल्हि ॿुध, हुन झिरकी जा 2 बेदा चोरी थी विया आहिनि। जेका बददुआ ॾिनी हुई तुंहिंजी धीउ शहज़ादी खे, उन झिरकी जा 2 बेदा चोरी थी विया आहिनि। हाणे तुंहिंजी धीउ शहज़ादी खे चओ त इहे 2 बेदा जेको आहे सो हथु करे ॻोल्हे हुनजे आख़िरे में हुनजी खुॾी में रखे, त झिरकी ख़ुशि थी वेंदी ऐं पंहिंजी बददुआ वापसि वठंदी, ऐं तुंहिंजी जेको शहज़ादी जो जेको मसइलो हल थींदो, हुनजी शादी थी वेंदी, कुंवारी न रहंदी सॼी उमिरि। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मुंहिंजे सिपाहियुनि खे मोकिलियां थो ऐं वञी जेको आहे सो इहे बेदा ॻोल्हींदा ऐं बेदा ॻोल्हे ऐं झिरकी वटि रखी वेंदा हुन खुॾी में। त नजूमी चवणु लॻो त सिपाहियुनि खे न मोकिलिजी, इहो कमु सिर्फ़ु तुंहिंजी धीउ शहज़ादी खे करिणो आहे, उनखे मोकिल ऐं उहो ई करे। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, भला ईअं ई कंदसि। हाणे बादशाह आयो वापसी महल में वरी। हाणे शहज़ादी बि ॾाढी मायूस हुजे ऐं शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त मूंखे माफ़ु कर, ऐं पंहिंजे तकबर ऐं बावर में अची वियुसि, हाणे मुंहिंजी शादी बि नथी थिए, ऐं बाबा तूं नजूमी वटि वियो, नजूमी को हल ॿुधायो। त बादशाह उन शहज़ादी खे ऐं उन राणी खे चवणु लॻो त आऊं नजूमी वटि वियो हुउसि ऐं नजूमी ही ॻाल्हि कई आहे, हाणे इहो कमु तोखे करिणो आहे पुटु, जे अगरि करे सघीं त पोइ तूं कुंवारी न रहंदे, तुंहिंजी शादी थी वेंदी। हाणे उहा शहज़ादी ॾाढी मायूस थी वई त हाणे अहिड़े जंग में कीअं वञा, किथे वञा, किथे झिरकी जा बेदा ॻोल्हियां, हाणे इहा ॻाल्हि त ॾाढी ॾुखी आहे। त बादशाह चवणु लॻो त तूं अहिड़ो कमु न करीं आहे, त पुटु तूं अहिड़े ॾचे में अहिड़ी मुसीबत में न पवीं आहे। त शहज़ादी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, सुबुह जो वेंदसि जंग में ऐं इहो बेदा वग़ैरह ॻोल्हींदसि, मन मिली पवनि, झिरकी खे ॾेई ईंदसि ऐं पंहिंजी बददुआ जेको आहे सो वापसि कराए ईंदसि। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। राणी चवणु लॻी त अम्मा तूं इहो कमु करे अचिजांइ। हाणे हिननि इहा हिदायत कई पंहिंजी धीउ खे, त धीउ चवणु लॻी त सुबुह जो जेको आहे सो आउं वेंदसि। जॾहिं सुबुह थियो त शहज़ादी जेको आहे सो घोड़े ते चढ़ी सिधो आहे उन जंग में। हाणे हेॾां उहो बकराड़ उहो छोकिरो 2 बेदा खणियो ऐं जेको वेठो हुजे ऐं बकरियूं पियो चारे उन जंग में। हाणे शहज़ादी बि अची उते पुगी, हेॾां होॾां रुली, पर बेदा हिनखे न हथ आया। हिकिड़ी जॻह ते वेही ऐं रोइणु लॻी। त जॾहिं बकराड़ रोइणु ॿुधो ऐं चवणु लॻो त जंग में केरु पियो रोए, कहिड़ी मुसीबत आहे, वञी ॾिसां त सही। हाणे उहो बकराड़ आयो उन शहज़ादी वटि, ॾिसे त शहज़ादी हुजे ऐं शहज़ादी चवणु लॻो त तूं छला पई रोईं, तोसां ख़ैरु त आहे। त शहज़ादी चवणु लॻी त बसि इहा ॻाल्हि न पुछ। त बकराड़ चवणु लॻो त ॿुधा, आख़िर का ॻाल्हि हुजे, का वजह हुजे त मूंखे ॿुधा। त हिते उहा शहज़ादी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे, मूंसां हीअं थियो आहे। बेदा ॻोल्हण जे लाइ आई आहियां, पर मूंखे बेदा न हथ आया, हाणे हिते आउं थकी पई आहियां, रोयां पई उनजे करे। त हिते उहो बकराड़ चवणु लॻो त हीउ बेदा कोन्हे, ॾिस भला हीउ बेदा हुजनि त हीउ खण। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन बकराड़ खे त ॻाल्हि ॿुध, चोर आहीं छा, पखियुनि जा बेदा चोरी कंदो आहीं छा, रुॻो बेदा खणियो हली वियो। त बकराड़ चवणु लॻो त चोर कोन आहियां, आउं त हिते बकरियूं चारींदो आहियां, इन ॻोठ जो आहियां, अव्हांजी बादशाही जो आहियां। ऐं दरअसल हीउ बेदा पाणी में किरिया हुआ, पोइ ख़बर कोन्हे कंहिंजा आहिनि, झिरकी जा आहिनि, कंहिंजा आहिनि, उन जा आहिनि जंहिंजा तूं पई ॻोल्हे। ऐं हीअ मूंखे मिलिया आहिनि, पंहिंजे घर खणी वियोसि ऐं मुंहिंजे माउ पीउ चयोसि जेको आहे सो हीउ बेदा वञी वापसी रखी आहे। हाणे इहो खणियो वेठो आहे, पर हाणे तूं आई आहीं, तूं रोएं पई, तुंहिंजो मसइलो जेको तो ॿुधायो आहे, थी सघे मथां हीअ 2 बेदा हुजनि। त शहज़ादी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, हाणे बेदा त आहिनि, पर हाणे इन झिरकी जो आखेरो खुॾी ॻोल्हियूं, उते वञूं ऐं इहे बेदा रखूं, उन बेदा उन झिरकी खे ॾियूं, मन इहे हुजनि उनजा। त बकराड़ चवणु लॻो त आउं बि तुंहिंजी मदद कंदसि, पाण ॿई हलूं था, खुॾी ॻोल्हियूं था उन झिरकी जी। हाणे उहो बकराड़ ऐं उहा शहज़ादी ॿई उन झिरकी जी खुॾी ॻोल्हण लॻा, आखेरो ॻोल्हण लॻा, हिते हुते ॻोल्हण लॻा। त नेठि हुननि खे उहा झिरकी ऐं उहो आखेरो मिली वियो ऐं उन आखेरे ते उहा झिरकी रोए पई बेदनि जे लाइ। त हिते उहा शहज़ादी आई ऐं उहो बकराड़ बि गॾु ॿई आया। त उहा शहज़ादी चवणु लॻी उन झिरकी खे त मूंखे माफ़ु कजांइ, तुंहिंजे रोइण जो सबबु आऊं आहियां, न तोसां उन ॾींहुं इहो बहस करियां हुआ, न ई तोखे चवां, न ई तूं मूंखे बददुआ ॾीं आई, न ई तूं पंहिंजे घर देरि सां पुॼी आहे, तूं ऐं तुंहिंजा बेदा चोरी कोन थियनि हुआ। तूं पंहिंजे घर पंहिंजे आख़िरे देरि सां पुॻे, तुंहिंजा बेदा चोरी थी विया हलिया ऐं हीअ बेदा मूंखे मिलिया आहिनि, हीअ तुंहिंजा त कोन्हे।
त झिरकी चवणु लॻी त बेशक इहे ई बेदा मुंहिंजा आहिनि। हाणे उहे शहज़ादी जेको आहे सो ॿई बेदा उनखे झिरकी खे ॾिना। झिरकी ॾाढी ख़ुशि थी वई। त हिते बकरार चवणु लॻो त तुंहिंजा बेदा इहे कीअं चोरी थिया, केरु चोरी करे सघे थो। त झिरकी चवणु लॻी त मूं हितां हुतां पुछा कई आहे, पखियुनि सभिनी खां पुछा कई आहे, हीउ हिकिड़ो ॻिज ते रहे थो, निभागे उन जा कम आहिनि, इहो चोरी कंदो आहे, बेदा सभिनी जा खणंदो आहे, खाईंदो आहे। ते उन चोरी कया, तंहिंजे करे मुंहिंजा बेदा ॿई चोरी थी विया, पर हाणे अव्हां खे मिलिया, अव्हां जूं महिरबानियूं, मूंखे बेदा वापसी ॾिना। शहज़ादी खे चवणु लॻी त तुंहिंजूं महिरबानियूं, तो मूंखे बेदा वापसी ॾिना मुंहिंजा। त शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजी महिरबानी जेको आहे सो कोन्हे हिन मंझि, महिरबानी जेको आहे सो हिन जी आहे, जेको बेदा जेको आहे हिन खे मिलिया आहिनि, थोरा तूं हिन जा मञ। त झिरकी हुनजा बि थोरा मञाए चवणु लॻी त तुंहिंजूं महिरबानियूं। हुन बकरार खे चवणु लॻी त तो मूंखे मुंहिंजा बेदा वापसी आणे ॾिना। त हाणे हिते झिरकी चवणु लॻी त मूंखे मुंहिंजा बेदा मिली विया, मूंखे जहिड़ो मुंहिंजा बचा मिली विया हलिया, ऐं आउं पंहिंजी बददुआ वापसी वठां थी, ऐं हाणे तुंहिंजी कंहिं शहज़ादे सां शादी थी वेंदी। पोइ शहज़ादी जी उहा बददुआ हुन झिरकी जेको आहे सो वापसी वठी छॾी। त शहज़ादी ख़ुशि थी वई, ऐं शहज़ादी जेको आहे सो उन बकरार जा थोरा मञा त तूं न हुजीं, तूं इहे बेदा जेको आहे सो मूंखे न ॾींहं त मुंहिंजी बददुआ वापसी न, मुंहिंजी मुसीबत ऐं परेशानी लही वई। त हाणे शहज़ादी जेको आहे सो उन ख़ुशी में जा उनखे हिकिड़ो क़ीमती हार पातल हुजे, सोनू ज़ेवर जेको हार चइजे ॾाढो क़ीमती हुजे, सोन जो हुजे, उनमें हीरा वग़ैरह जाम लॻल हुजनि, उहो हार पंहिंजे गले मां शहज़ादी लाहे उन बकरार खे ॾिनो ऐं चवणु लॻी त हीउ तुंहिंजो तोहफ़ो ऐं तुंहिंजो इनाम आहे, जेको तो मुंहिंजी अहिड़ी मदद कई। त बकरार उहो हार खंयो। शहज़ादी पोइ घोड़े ते चढ़ी ऐं पंहिंजे महल ॾांहुं वापसी मोटी आई। त हाणे हुते बकरार खे इहो सोनू हार मिली वियो शहज़ादी जो। हाणे बकरार उहो हार खणियो ऐं बकरीअ कायो अचे पियो पंहिंजे घर ॾांहुं। त हाणे बकरार अचे पियो त अॻियां ॾिसे वाट ते त हिकिड़ो नांग मोह पियो हुजे, कारो नांग हिकिड़ो रस्ते ते मोह पियो हुजे। त हिते उहो बकरार चवणु लॻो त कारो नांग मोह पियो आहे। अबे चयो त रस्ते ते का बि शइ मिले खणी अचिजांइ, कम जी आहे, छो न हिन नांग खे खणी हलां घर। अबा बकरार छा कयो, उन नांग खे जेको आहे सो मोइल खे खईं ऐं खणियो ऐं पंहिंजे घर ॾांहुं अचे पियो। हाणे हिन बकरार खे जेको हिन वारे अबे जी नसीहत जेका थियली त अबा रस्ते ते का शइ मिले त खणियो लाज़मी अचिजांइ, कम जहिड़ी शइ आहे। हाणे बकरार वीचारो जेको आहे उन नांग खे खंयो, बकरियूं कायो अचे ऐं सोनू क़ीमती हार शहज़ादी ॾिनो उहो बि खंयो अचे, ऐं जेको आहे उन नांग मोइल खे बि खंयो अचे। हाणे होॾां शहज़ादी घोड़े ते चढ़ी सिधो पंहिंजे महल पुॻी ऐं अची बादशाह खे ऐं पंहिंजी माउ राणी खे जेको आहे सॼी हक़ीक़त करे ॿुधाईंदे ऐं चवणु लॻी त बेदा मिली आहे, सॼी हक़ीक़त करे उन्हनि खे ॿुधाई। त हाणे उहो बादशाह चवणु लॻो, राणी चवणु लॻा त शुक्र अल्लाह जो जेको आहे सो झिरकी जा बेदा मिली आहे ऐं बददुआ तुंहिंजी वापसी थी वई। त बादशाह चवणु लॻो त हाणे वञा थो ऐं नजूमी खे इहा ॻाल्हि ॿुधाए अचां थो ऐं नजूमी खां चकर वग़ैरह ॾियो अचां थो। हाणे बादशाह आयो नजूमी वटि ऐं नजूमी खे चवणु लॻो त जेको आहे सो झिरकी जा बेदा मिली आहे, मुंहिंजी शहज़ादी हथु करे वरिता ऐं हुते हुनखे ॾेई आई। त हिते नजूमी चवणु लॻो त इहो भलो कमु थी वियो, पर तोखे हिकिड़ी अंगूठी ॾियां थो, जादुई अंगूठी आहे, हीउ जेको आहे सो पंहिंजी शहज़ादी खे ॾिजी ऐं हिनखे पाराए छॾिजी त कॾहिं बि शहज़ादी खे को बि बददुआ ॾींदो त उहा बददुआ न लॻंदी, ऐं हीअ अंगूठी जेको कम जी आहे, जादुई आहे, ऐं वञी जेको आहे सो पंहिंजी धीउ खे पाराइजी, कॾहिं बि ज़िंदगी में केर बि बददुआ ॾींदो तुंहिंजी धीउ खे न लॻंदी। हाणे नजूमी उहा अंगूठी जेको आहे सो जादुई जेको आहे सो ॾिनी बादशाह खे। बादशाह उहा अंगूठी खणियो ऐं घोड़े ते अचे पियो उन झंग जे रस्ते तां, ऐं होॾां बकरार जेको आहे सो इहो मोइल नांग ऐं बकरियूं कायो अचे पियो, सिधो अची घर पहुतो, बकरियूं वग़ैरह ॿधी ऐं उहो कारो नांग जेको आहे सो खणी आयो मोइल, अची अॻियां रखी। त उहा बकरार जी माउ चवणु लॻी त ॻाल्हि ॿुधी, कारो नांग खणी आयो हुई, उहो बि मोइल खणी आयो, कहिड़े कम जो आई। त हिते उहो बकरार चवणु लॻो त अमां अबे चयो रस्ते ते का बि शइ मिले कम जहिड़ी हूंदी आहे, तंहिंजे करे आउं खणी आयो आहियां। हाणे मोह पियो मन पाणे कमु अची वञे। त हाणे बकरार जी माउ चवणु लॻी त अमी त ॿई पीउ पुटु मूंखां ज़ोर आयो, अमी कॾहिं न सुधरंदो। हाणे नांग खे पाण छा कंदासीं भला, तुंहिंजे पीउ जे चवण ते जेको आहे सो अलाए छा ख़बर कोन्हे, तूं आई तुंहिंजी ॻाल्हि जेको मूंखे सम्झ में नथी अचे, न को तुंहिंजे पीउ जी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। सदाईं जेको आहे सो जॾा कमु कंदा आहियो, कम जहिड़ी शइ त का खणी कोन ईंदा आहियो। हाणे केॾीमहिल मोइल कुआ पिया खणियो अचो, केॾीमहिल मोइल नांग पिया खणियो अचो, केॾीमहिल बेदा पिया खणियो अचो, बणा रुॻो ज़ुल्म जे पोयां आहियो, अमी पीउ पुटु ॿई कंहिं कम जा कोन आहियो। त बकरार चवणु लॻो त अमां हिकिड़ी ॿी शइ बि आहे मूंखे मिली आहे। त बकरार जी माउ चवणु लॻी त पुटु कहिड़ी शइ मिली आहे, चई हीउ ॾिस अमां सोनू हार क़ीमती। त बकरार जी माउ चवणु लॻी त हीउ तोखे वरी कीअं मिलियो आहे। त हिते हुन बकरार सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं हो, ऐं हू बेदा जेको आहे आउं खणी आयो त उहा ख़बर आहे त अबे जी नसीहत कमु ॾेई हुई न, अबे चयो त का बि शइ मिले त खणी अचिजांइ, उहो बेदा बि आउं खणी आयो हुउसि, बेदा कमु अची विया हुन शहज़ादी जे, ऐं शहज़ादी खां बददुआ हुई, शहज़ादी जेको आहे उहे बेदा झिरकी खे मोटाए ॾिना, झिरकी जा हुआ, उन तोहफ़े में जेको इनाम तौरु जेको आहे उन शहज़ादी मूंखे जेको आहे सो इहे सोनू हार ॾिनो आहे कम जो न। त हिते पोड़ी ख़ुशि थियणु लॻी ऐं चवणु लॻी त वाक़ई तुंहिंजे अबे जी नसीहत कमु ॾिए पई, तारो अबो जीअं चवे पियो त उहो कमु थिए पियो, ऐं जेको शयूं तूं खणियो अची पियो उन में चङा ई वारा कमु थियनि पिया, सुठो थियो इहो सोनू हार मिलियो, हिन हार खे आउं पाईंदसि। त बकरार चवणु लॻो हा हा अमां तूं भले पाइजी हिन हार खे,
त हाणे उन जेको आहे सो छा कयो जो कारो नांग जेको मोयल बकरार जेको खणी आयो उनखे छा कईंदो घर जी छित ते रखी छॾी ऐं पाण जेको आहे सो घर में डरी विया। ऐं होॾां बादशाह जेको आहे सो उन नदी में खां थी वियो जादुई अंगूठी जेका हुई उहा खणियो आहे उन जंगल में जा अचे पियो त अॻियां हिकिड़ी तमामु नदी सुठी पाणी वारी वही पिए, सुठो नज़ारो हो झंग जो। त बादशाह चवणु लॻो त हाणे उञ मूंखे लॻी आहे पाणी हितां पीआं ऐं छो न हिते कुझु वेहां आराम करियां हिते पाणी थधे में वेंझां। त बादशाह जेको आहे पंहिंजा कपिड़ा वग़ैरह लाथई ऐं उहा सोन जी अंगूठी जेको हुनखे नजूमी ॾिनी हुई जेका क़ीमती उहा बि उते रखी ऐं पाण पाणी में जेको आहे ढरी वियो वेंझण जे लाइ पाणी पीती ऐं उते वेंझे पियो त उते उहो निभागो गिज जेका बि शइ मिलंदी हुई खणियो वेंदो उहो गिज जेको आहे सो आयो ॾिठी वेंदी कपिड़ा वग़ैरह पिया हुआ बादशाह जा। हाणे हुन में सोन जी अंगूठी बि पयल हुई जादुई जेका क़ीमती हुई जेका जादुई सोन जी हुई जादुई हुई। सोन गिज छा कयो उन कपिड़ा जेको आहे उनजा खयां ऐं उहा सोन जी अंगूठी जेका जादुई वारी जेका हुई उहा बि उन मंझि हुजे ऐं उहा गिज खणी रवानो थियो। गिज इहो सोचियो त इन कपिड़नि में का न का शइ हूंदी त खाईंदे त बुख मरां थो। हाणे गिज खणी उहो रवानो थियो। बादशाह जी नज़र पहुची, बादशाह घोड़ा घोड़ा करणु लॻो त चवणु लॻो त इहो निभागो गिज बणिया का शइ कोन छॾींदो ऐं ॿियो कपिड़ा त वञी धूड़ पाइनि पर हिन में जादुई अंगूठी पई आहे जेका कमु जहिड़ी शइ आहे गिज खणियो वियो वञे। घणी हकुलूं वग़ैरह कई पर गिज हिकु न ॿुधी। हाणे गिज उहो जेको आहे खणी सिधो आयो हिकिड़े वण ते अची बादशाह जा जेको आहे सो हुनजा कपिड़ा रखी कपिड़नि खे हेॾा होॾां फलणु लॻो पर खाधे जहिड़ी शइ हुन में का बि न निकिती। हाणे सोन जी जेको जादुई अंगूठी जेका उहा बि हुन में पयल हुजे त गिज चवणु लॻो त मार बणिया कपिड़ा खयमि बादशाह जा पर हिन में का शइ कोन्हे न खाइण वारी शइ न पीअण वारी शइ बुख थो मरां। त हिते उन गिज जी नज़र उन बकरार जे घर ते पहुची वई। उन घर जी छित मथे जेको हुन कारो नांग रखियो उहो कारो नांग पियो हुजे उते मोयल। त गिज चवणु लॻो त हल बणिया मुंहिंजो खाधो त हिते पियो आहे छो न वञी इहो खणी खायां। त उन गिज छा कयो उहे बादशाह जा कपिड़ा खणी उन बकरार जे घर जी छित ते रखी उतां कारो नांग खणी ऐं पाण हलियो वियो वञी नांग खे खाधी कई। त हाणे बकरार चवणु लॻो जेको नांग मूं मथे रखियो आहे इन निभागे वञी किथे उछरे अचां मुंहिंजे कम जो कोन्हे अम्मा चए थी उछरे आ। त हाणे बकरार आयो घर जी छित ते जेको आहे सो ॾिसे त कारो नांग त हुजे ई न पर उते कपिड़ा पिया हुजनि। त कपिड़ा लाथी ऐं चवणु लॻो त हीअ कपिड़ा हले कंहिंजा आहिनि। कपिड़नि खे हेॾा होॾा करणु लॻो त उन में जादुई अंगूठी जेका सोन वारी उहा निकिती। त हाणे बकरार चवणु लॻो त हीअ कपिड़ा त मूंखे बादशाह जा लॻनि था ऐं हिन में क़ीमती अंगूठी पई आहे ख़बर न आहे। हाणे अची पंहिंजे माउ पीउ खे इहा ॻाल्हि ॿुधाई ऐं उनखे इहा ॾेखारियईं त माउ पीउ चवणु लॻा त रख भला कमु जहिड़ी शइ आहे को न को धणी को वारिस थींदो त पाण ॾेई छॾींदासीं। हाणे बादशाह होॾां वापसी वरी आयो पंहिंजे महल में ऐं हिते सिपाहियुनि खे चवणु लॻो त वारो करियो कोशिशि करियो कपिड़ा त मुंहिंजा धूड़ वञी पाइनि पर उन में हिकिड़ी जादुई अंगूठी आहे सोन जी ॾाढी क़ीमती आहे ऐं मुंहिंजी शहज़ादी जे लाइ उन नजूमी मूंखे ॾिनी आहे। त चयो त पंहिंजी धीउ खे पाराए छॾियईं ज़िंदगी में कॾहिं बि का बददुआ वग़ैरह तुंहिंजी धीउ शहज़ादी खे न मिलंदी। हाणे कोशिशि करियो इहो ॻोल्हियो किथे मिली वञे जंहिं वटि हुजे इहा ॻाल्हि अवी पखेड़ियो सभिनी माण्हुनि खे चयो जेको बि इहा जादुई अंगूठी ॾींदो त उनखे मुंहिंजा अधु राज मिल्कियत ॾेई छॾींदा। त सिपाहियुनि अची उन सॼे ॻोठ में उन सॼे इलाइक़े में इहा ॻाल्हि जेको आहे सो हलाई। त बादशाही जेको आहे सो कपिड़ा ऐं जादुई अंगूठी जेका आहे सो कपिड़ा न मिलिया त ख़ैर पर जादुई अंगूठी जंहिंखे हुजे उहा मिली हुजे त उहो बादशाह वटि खणी अचे ऐं जेको आहे सो बादशाह उनखे जेको आहे पंहिंजी अधु मिल्कियत ॾींदो ऐं अधु राज ॾींदो अगरि तव्हां मां कंहिं वटि बि उहा शइ हुजे। सिपाही जेको आहे सो सभिनि खे चई करे ऐं वापसी हलिया विया। इहा ख़बर जॾहिं बकरार खे पई बकरार जे पीउ खे पई बकरार जी माउ खे पई त हू चवणु लॻा त इहा अंगूठी जेको आहे पाण वटि पई आहे ऐं बादशाह जी हली बादशाह खे ॾियूं था अधु मिल्कियत अधु राज वठूं था। त हाणे ॿिए ॾींहुं उहो बकरार जो पीउ सिधो आया उन बादशाह वटि बादशाह खे चवणु लॻा त अंगूठी हीअ आहे जादुई तव्हांजी आहे जेको तव्हां इहो पढ़ो हलायो हो त ॻाल्हि पखेड़ी हुई त जंहिंखे बि मिले उहो खणी अचे उनखे अधु राज अधु मिल्कियत ॾींदसि। हाणे इहा असांखे मिली आहे तव्हां न खणी आया आहियूं। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु इहा ई शइ मुंहिंजी आहे इहो निभागो गिज खणी आयो ऐं अव्हांखे मिली आहे। चलो ठीकु आहे मूं जेको वाइदो कयो आहे मूं जेको वचन कयो आहे उन हिसाब सां तोखे अधु राज ॾींदसि अधु मिल्कियत तोखे आउं ॾींदा। त हिते उहा शहज़ादी बि निकिरी आई। त शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त हीउ बकरार छोकिरो ॾाढो सुठो आहे कमु जहिड़ो छोकिरो आहे ऐं शादी कंदसि इन बकरार सां शादी कंदसि। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे तूं राज़ी आहीं तोखे हीउ छोकिरो पसंदि आहे हीउ बकरार तोखे पसंदि आहे पुटु त तुंहिंजी शादी आऊं हिन सां कराए छॾींदसि अवां ॿिन्हिनि जी शादी मूंखे मंज़ूरु आहे। त हिते उहो बकरार चवणु लॻो त बादशाह हीउ कमु जेके बि थिया हीउ सभु कमु जेके थिया ऐं जेको तुंहिंजी शहज़ादी खे बददुआ हुई सा वापसी थी ऐं जादुई अंगूठी मिली वई इहे सभु नसीहतूं मुंहिंजे पीउ जूं आहिनि। मुंहिंजे पीउ जेका मूंखे नसीहत न करे आहे ऐं मूंखे न चवे आहे त रस्ते में जेका बि शइ मिले थी उहा तूं जेको आहे सो खणंदो कर इहा हिदायत इहा नसीहत मूंखे कई हुई ऐं इहो कमु कंदो हुउसि तंहिंजे करे जेको आहे सो अॼु जेको बि कुझु आहियां पंहिंजे पीउ जे करे आहियां ऐं इहे शयूं मूं कयूं अॼु मूंखे तव्हां पंहिंजी धीउ शहज़ादी बि ॾेई छॾी
ऐं पंहिंजो अधु राज बि ॾेई छॾियो, अधु मिल्कियत बि ॾेई छॾी। ऐं ॾाढो ख़ुशि आहियां, मुंहिंजे पीउ जी नसीहत जेको आहे सो मूंखे कमु ॾेई वई। ऐं पीउ बि ख़ुशि थियणु लॻो त पुटु मूं तोखे चयो न, रस्ते में का बि शइ मिले जेको आहे सो माण्हू उनखे खणे, कॾहिं न कॾहिं कमु अचो वञे। सो बकराड़ ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त हमेशह माण्हू पंहिंजे पीउ जो चयो मञे ऐं जेको पीउ जी इज़त करे ऐं पीउ जेको बि कमु चवे उहो माण्हू करे ऐं कॾहिं बि पंहिंजे पीउ जो नाफ़रमान माण्हू न थिए। त हाणे उन बादशाह उन शहज़ादी जी उन बकराड़ जी शादी कराए छॾी ऐं बकराड़ जो पीउ बि ॾाढो ख़ुशि हुजे, माउ बि ॾाढी ख़ुशि हुजे। ऐं पोइ त उन्हनि खे अधु राज मिली वियो, अधु मिल्कियत मिली वई, पंहिंजी सुखी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारण लॻा। ऐं दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।